देख वो सफा बह गई कोठी देख ये खत्म भाई घर हां पानी बीठो दोस्तों ही जो रहीम बख्श मुसानी में जो असां मौजूद आहियूं उते जो सभई जगह घर हुआ तकरीबन 20-30 घर हुआ उहे जेका अंदरि किरी चुका आहिनि कच्चा घर हुआ उड़का ही भी जो घर किरी चुको आहे आला इंतजामिया ताईं जेका इंतजामिया आहे असां सिर्फ़ु एतिरो करे सघूं था पंहिंजे ॻोठ जी जेका वीडियो आहे उहा भरे जेको आहे मोकिले सघूं था टोटल जेका आहिनि ही घर जेका आहिनि कच्चा आहिनि तव्हां ॾिसी सघो था हे बि जेको आहे किरण ते आहिनि हे घर जेका आहिनि ख़ाली आहिनि ऐं छापरनि ते पनी ॾेई करे जेको आहे सामान वग़ैरह जेको आहे ढकियल आहे ही ॻोठ जेको आहे रहीम बख्श मुसानी देवाई गुल खान तव्हांखे जेको आहे पूरो ॻोठ जेको आहे विज़िट करायूं था घुमायूं था ही जेको आहे हिन बरसाति में जेको आहे माल वग़ैरह जेका भाणा हुया उहे जेका आहिनि किरी चुका आहिनि माल कोन बचो आहे असांजो चार पार हुया चार पार हुया घर जो जेको आहे मालिक बीठो आहे दाणा पुसी विया आहिनि असांजा हे माल ॾिसो पनियूं वठी वेठा आहियूं सारा बाल बचायूं वेठा आहियूं हाणे कशाए कोन रहियो आहे घर सारा डही पिया आहिनि फसल सारो मरी वियो आहे फसल त जेको आहे बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे बाक़ी जेका थोरा घणा घर बचियल आहिनि उहे बि जेको आहे किरण ते आहिनि ही भी जेको आहे ट्रे में थी पई पानी बीठो आहे गोॾे जरो मरी कढे पानी बीठो आहे हितां किरण ते खड़ियो आहे ॾिसो दोस्तो जेको आहे अंदरि घिरण बि जेको आहे बहुत थो थिए पियो इंतिहाई जेका सूरत हाल आहे उहा ख़राबु आहे हेॾां ही जेको आहे रात जो सुम्हण वग़ैरह जेको आहे ॿार वग़ैरह हिते था सुम्हनि पनियुनि में वठी न ॾूझेरी फाटजी वेंदी आहे वरी बसि अन्न जो आख़िरी माण्हू पियो जेको पियाए कुझु वेचे पनी वठी आया आहियूं ही ॾिसी सघो था तव्हां दोस्तो टेंट वग़ैरह जेके अर्जेंट में ॾिना वञनि हिते त कुझु बचा थी सघे थो जेके ईंदड़ बरसाति आहिनि जेको सिलसिलो ॿुधाइनि था पिया जेको आहे 2-3 ॾींहं खां बाद जेको आहे तेज़ बरसाति थींदियूं त ही माण्हू जेको आहे किथे वेंदा बि जेका तव्हांखे घर नज़र अची रहिया आहिनि उहे बि जेको आहे ॿाहिरि जेको आहे पधर ते वेठा आहिनि ओॾां बि विज़िट कयूं था हीअ तव्हांखे मां पहिरें ॿुधायो ॻोठ रहीम बख्श मुसानी देवाई गुल खान हिकिड़ी ॿी जेका झूपड़ी आहे इन जो जेको आहे हाल ॾिसूं था अंदर में वजह सरकारी पवंदा वे ॿाहिरों सभु सिस्टम ॿाहिरि थी विया आहिनि असांजा हे जेको आहे ईअं सम्झो किरियल आहे ही नंढी कोठी आहे माल बि जेको आहे हिते ॿधल आहे पारू जेको आहे ऐं सुमन बि जेको आहे इन कोठी में था पिया ही बि जेको आहे किरण ते बीठी आहे थोरो जेको आहे ॿियो मींहुं वठो ऐं मथो जेको आहे वज़न थी वेंदो ऐं काठी जेका आहे अॾोई जी खाधल आहे इहा जेका आहे किरी सघे थी दोस्तो ही जेको आहे घर आहे घर जी सूरत हाल जेको आहे तव्हां ॾिसी सघो था घर जेको आहे अॻियां वञण जेको आहे रस्तो ई कोन्हे को बिल्कुलु जेको आहे ख़तमु थियल आहे साम्हूं जेको आहे माल जो भाणो जेको आहे इहो जेको आहे किरी चुको आहे माल जेको आहे पधर ते ॿधल आहे नुक़सानु थी वियो वॾो साईं माल जो किरियो आहे राति जो किरियो आहे साम्हूं जेको आहिनि त ॿिया बि जेको आहिनि 2-3 घर आहिनि उहे बि जेको आहे तव्हांखे विज़िट करायूं था ॾेखारियूं था दोस्तो हीउ जेको आहे 4-5 घर आहे ही भी जेको आहे तव्हांजी दीवार ॾिसी सघो था हेॾां जेको आवाही बि आहे कंहिं महिल बि जेको आहे किरी सघे थो दोस्तो ही जेको आहे मुकमल जेको आहे घर जेको आहे तबाह आहे ॻोठ जेको आहे रहीम बख्श मुसानी में कंहिंजो घर आहे गुलबी जो ही जेको आहे हज़ूर बख्श शेख जो जेको आहे घर आहे रहीम बख्श मुसानी में तव्हां जेको आहे ॾिसी सघो था साम्हूं जेका कोठी हुई इहा जेका आहे मुकमल जेका आहे तबाह थी चुकी आहे किरी चुकी आहे ऐं जेको आहे छापरनि जेको आहे पनियुनि जो जेको आहे घर ठहियलु आहे हीअ जेको आहे ज़ोरदार जेके बरसाति अचनि थियूं पियूं सही सघंदो उन में जेको आहे छापर फाटी वेंदी ऐं जेको आहे ॿार छा निर कंदा हूंदा ऐं छा जेको आहे बरसाति में जेको आहे सकून कंदा वेंदा त मखियूं जेके आहिनि तमामु जेके घणी मौजूदु आहिनि बीमारियूं बि थींदियूं पर हीअ जेको आहे हिन में कुझु सामान बि पियो आहे
पेटियूं वग़ैरह ही नंढड़े जो पिंगो आहे। साम्हूं बि जेको आहे कोठियूं जेको आहे त्रिमन थी वियूं। हेॾां ही बि जेको आहे हिकु घर हिकिड़े लाइ, ॿियो घर जेको आहे हिकिड़े लाइ, यानी कि जेको आहे ॿ घर हिते आहिनि। सामान पियो आहे अलाह जे आसिरे। कंहिं महिल बि जेको आहे हीअ कोठी किरी सघे थी। वज़नी जेका आहे बूंदी रखियलु आहे। थोरो जेको आहे ॿियो मींहुं वेठो, हीअ जेका आहे बिल्कुलु किरी वेंदी। साम्हूं तव्हां ॾिसी सघो था सैलाबी सूरत हाल आहे। हेॾां ही बि सामान पियो आहे। हेॾां हेॾो जेको आहे छापर ते जेको आहे पनी ते जेको आहे घर ठहियलु आहे। हीअ ॾिसो कहिड़े टाइम बि जेको आहे किरी सघे थो। हिननि खे असां ॿुधायूं था जेको आहे हिननि में न सुम्हनि। तमामु जेको आहे रिस्की आहे, पर हिननि जेको आहे सामान खे बचायो आहे। सामान कपिड़ा वग़ैरह जेको आहे थां थिपो जेको आहे हिन खे बचाइनि था पिया। चाचा तव्हांजा घर आहे मुकमल जेको आहे ख़तमु थी चुको आहे? हाँ ख़त्म है चाचो चए थो जेको आहे अंदरि जेको आहे वञी कोन सघंदे। दोस्त हालत अहिड़ा आहे जेको आहे मां पाण जेको आहे पेरनि उघाड़ो जेको आहे आयो आहियां। जूती जेको आहे न पाए आयो आहियां। तक़रीबन इहो सम्झो जेको हीउ घर जेको आहे हिते किरी चुको आहे। मथे जेको आहे हिते ईअं सम्झो सैलाब आयल आहे। ॿार वग़ैरह जेका आहिनि त हिन छपर हेठां जेका आहिनि सुतल आहिनि। ॾिसो हीउ बि जेको आहे किरण ते आहे, कंहिं टाइम बि जेको आहे किरी सघे थो। हिननि वटि दोस्तो एतिरा पैसा बि न आहिनि जो छापर वठी करे जेको आहे ॿार जीअं पोइ जेको आहे ठाहे सघनि। 500 दिहाड़ी कमाइण रहा हूं का तू काम ही कोन लगदो पियो। जो हीउ बि जेको आहे छापर वठी करे जेको आहे ॿार सुम्हनि, पर अलाह जे आसिरे जेको आहे मींहं में जेको आहे अंदरि जेको आहे सुतल आहिनि। ॾिसी सघो था हीउ ट्रिमे थो पियो। ट्रिमण खां बाद जेको आहे हीउ बि जेको आहे किरण ते बीठो आहे। हीउ जेको आहे मोटरसाइकिल जी हालत आहे। मोटरसाइकिल ॿाहिरि बीठी आहे। मींहं में जेको आहे धुपिजे थी पई। हीउ ॻोठ जेको आहे हिते रहीम बख़्श मुसानी जेका आहे सूरत हाल आहे। हे कहिड़ा हलो न दोस्तों हीउ जेको घर आहे घर जेको आहे जेको मदी माल कढे असां तंबू वटि रखिया आहिनि। अधो चए थो पियो जेको आहे हीउ राति किरियो आहे। राति वारी मींहं में किरियो आहे। हिकु बकरी मरी वई। सामान जेको आहे कढी करे असां जेको आहे ॿाहिरि रखियो आहे। बकरियूं जेको आहिनि छापर हेठि जेको आहे हिकिड़ी जेको आहे राति मरी वई। ऐं हीउ जेको आहे दोस्तो सामान रखियलु आहे हिन छपर जे हेठां। ॾिसी सघो था हीउ बि जेको आहे किरण ते आहे। परियां जेको आहे किरी पियो आहे, भॼी पियो आहे जेको आहे। हीउ जेको आहे बिल्कुलु डैमेज आहे, ख़तमु थियल आहे। परे पासे जेको पाण थी आयासीं मुस्लिम समाज जो जेको आहे हाणे जंहिंजो घर सड़ियो हुयो त उनजो घर आहे। दीवारां वग़ैरह जेको आहे चौधारी ठही हुई, पर बारिशनि सबबु जेको आहे उहा बिल्कुलु जेको आहे किरी चुकी आहे। तव्हां जेको आहे हिन घर जी बि जेका हालत ॾिसी सघो था। हिते जेको आहे फ़िलहालु मालिक जेका आहिनि काॾे हलिया विया आहिनि, आहे कोई कोन, त इन करे जेको आहे वञणु जेको आहे सही न आहे। पहिरियों ॻोठ हे जेको आहे ॿिए ॻोठ में आया आहियूं। हितां जी सूरत हाल जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। हीउ छपिरो हुयो जेको आहे छपिरो जेको आहे किरी पियो आहे। किरण खां बाद जेको सामान रखियलु आहे उहो जेको आहे पनियुनि में ढकियलु आहे। हेॾां हीउ जेको आहे घर जेको आहे किरियल आहे। ॾिसी सघो था हिन में जेको आहे सामान बि पियल आहे। सामान जेको आहे पेटियूं वग़ैरह जेको आहिनि पुसनि थी पियूं। हिननि वटि एतिरा पैसा कोन जो छापर वठी करे जेको आहे मथो ॾियनि। हेॾां हीउ जेको आहे हीउ बि जेको आहे घर जेको आहे किरियल आहे। साम्हूं कोठी जेका बीठी आहे, कोठी जेका किरण ते आहे। थोरो ॿियो मींहुं वठो जेको आहे कोठी जेका आहे किरी पवंदी। हीउ जेको आहे कोठी जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। कोठी में जेको आहे सामान वग़ैरह जेको आहे सॼो निकितल आहे। कोठी जेका आहे किरण ते बीठी आहे। अंदरि नथा हलूंसि जेको आहे लोॾे ते बीठी आहे। मालिक जेको आहे निकिरी करे जेको आहे रोड ते हलिया विया आहिनि।
हेॾो ही भी जेको आहे जगह है पर जेको आहे डैमेज थियल आहे। आराम लॻी कंडे कंदे साल पर सन लॻो ई न हिकिड़ो हे हाल पियो ही तर कंडा जेका थी लॻी भाण वारो कंडो आहे छपर किरी पियो छपर किरी पियो आहे। कोठो किरी पियो कोठा बस असांजा त ईअं मां कम लही वियो ही जेको आहे मारो भेट किरी थी हो हिकिड़ो जेको आहे ॿियो घर आहे घर जेको आहे मुकमल जेको आहे तबाह थियल आहे। तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो त ॻोठ रहीम बख्श मुसाणी ॻोठ गुलशन शहर ऐं मटल महर जी सूरत हाल जेको आहे त इहा आहे देवाई गुलखान में ॻोठ जेको आहे ख़ुदा बख्श थिए थो पियो। ऐं हिते जेका आहिनि हिन बरसातुनि में जेका आहिनि घर किरिया आहिनि। कोठा किरी पिया जंहिं किरी पिया हर शइ सामान जेको आहे कोठी में जेको आहे निकितल आहे। सामान जेका कोठी आहे उहा जेको आहे किरण ते आहे। ॿाहिरि पिया बस कच्चा बचे कोठे गए साईं हेॾां जेको आहे ईअं सम्झो सैलाब आयल आहे। सामान जेको आहे घर जेको आहे किरियल आहे। मंगिर जो घर आहे। मां ॻोठ ॿुधायां थो पूरो जेको ॻोठ आहे असांजो तक़रीबन 40 खां 50 जेका आहिनि घर आहिनि ऐं खोड़ सारी जेके फैमिलीज़ आहिनि। ॻोठाणा जेका आहिनि बीठल आहिनि त हीअ जेका आहिनि असांजा सरदार जेका आहिनि त वेठा आहिनि असेंबली हॉल में जेको आहे त उन्हनि जा वोटर आहिनि। वोटरनि जेका आहे त इहा हालत आहे। माल जेको आहे हाणे उहो जेको आहे म्यार ॾियणु सही कोन्हे। हाणे इहो आहे जेको चढ़ियल आहे जेको नुमाइंदो आहे वक़्ती तौरु जेको आहे मदद करे जहिड़ो जेको आहे कंहिंसां कोन्हे जहिड़ो जेको आहे कंहिं MNA MP सां न आहे पर वक़्ती तौरु जेका आहे त हितां जेका आहे मदद कई वञे छो जो हक़ बि आहे ऐं जेको आहे तव्हांखे सवाब बि मिलंदो। असां हिते जेको आहे वोटनि जी जेका आहे रेटिंग करणु न आया आहियूं। कोई बि नुमाइंदो आहे कोई बि जेको आहे आला अमलदार आहे उहो जेको आहे अर्जेंट बेसिस ते जेको आहे मदद करे। दोस्तों हिते जेको आहे सैलाब आयल आहे। हीअ घर जेका मथे आहिनि हेठि ज़मीन बि न आहिनि मथे आहिनि। मथे खां पोइ जेको आहे अधु जेको आहे स्पेशली जेको आहे बूट अची आयो आहे पर मां जेको आहे पहिरियों घड़ो आहियां बि वधनि बि बीहो तो आना अचो। दोस्तों जेको आहे हीअ घर ते वञूं था पिया असां हिकिड़े ते। हीअ कंहिंजो घर आहे? हलीम तुंहिंजो पंहिंजो आहे? छा सूरत हाल आहे कीअं था गुज़ारे पिया? दुख गुज़राना पर दुख टे गुज़रान में हलिया पियूं छा करूं। ॾिसो दोस्तों हीअ जेको आहे अधो जेको मालिक आहे पाण बीठो आहे। घर जी हालत जेका आहे तव्हां ॾिसी सघो था। बसि अल्लाह रहम करे ऐं हुकुमराननि खे जेको आहे ईमान ॾे कुझु जेका आहे हिते जेको आहे मदद करे सघनि। हीअ अन्न आहे अन्न ईअं सम्झो जेको आहे किरण ते पियो आहे जेको। हीअ जेका कोठी जेका आहे किरण ते बीठी आहे। एतिरो न आहे जेको आहे छापर वठी करे जेको आहे सामान कढी करे जेको आहे ॿाहिरि छपर ठाहिनि जीअं तव्हां पोयां छपर ॾिठा हुया पर सामान जेको आहे सॼो जेको हिते क़ीमती आहे हिन ग़रीबनि जेको आहे असासो आहे उहो जेको आहे हिते जेको आहे ख़राबु थिए थो पियो। हीअ सामान आहे पेटियूं आहिनि हेॾा हीअ पेटियूं आहिनि ॾिसी सघो था दोस्तों हीअ जेको आहे डेरकी जे पासे में जेको आहे सानके रोड ते जेको आहे ॻोठ आहे। ॻोठ गुलशन शहर जे जेको आहे पासे में जेको आहे रहीम बख्श मुसाणी ऐं जेको आहे ख़ुदा बख्श मुसाणी जेको आहे ॻोठ आहे। हिते जेको आहे समय जा शेख ॿियूं बिरादरी जेको आहिनि खोले वेठल आहिनि। हेॾो जेको आहे अधी मानी थी पचाए पई जेको आहे तव्हां ॾिसी सघो था
नंढड़ा ॿार जेका आहिनि हिते वेठल आहिनि जगह ही कोने काथे माण्हू वेहण जॻह कोन्हे दोस्तो हिते जेको आहे छा जेको आहे निंड ईंदी हूंदी ऐं छा जेको आहे सकून हूंदो नंढड़ा ॿार वेठा आहिनि मां तव्हांखे ॾेखारियां माना जेको आहे ॿारनि जो अहसासु जेको आहे उहो जेको आहे हुकुमराननि खे अचे ॾिसो दोस्तो परियां जेको आहे मानी पचे थी पई नंढड़ा ॿार जेको आहिनि रुखी मानी कंदा वेठा आहिनि रुखी मानी जेको आहे मानी जे इंतज़ार में आहिनि हीअ जेका आहे सूरत हाल आहे असांजे ॻोठ जी हे कंहिंजो घर आहे मुनीर नाल थी न मुनीर भाॾे हालत जा कीअं पिया गुज़ारियो हालात ख़राब आहे असांजो हालात जेका आहिनि इंतिहाई जेका आहिनि ख़राबु आहिनि हीअ जेको दोस्तो जेको आहे अलाह जे आसिरे वेठल आहिनि घर वग़ैरह जेका आहिनि डैमेज जेका आहिनि थियल आहिनि हेॾो हीअ बि जेको आहे हाणे घर तयारु थियल आहे पर जेको आहे टुटी पियो आहे पासे ते थी वियो आहे के टाइम बि जेको आहे किरी सघे थो सेमो आहे ठाहे सघिजे थी छो जेको आहे मींहुं वसनि था पिया मींहुं वसण जे करे जेको आहे ओड़की दीवार जेका आहे नथी ठही सघे हीउ घर जेको आहे दरवाज़ो खोलींदासीं शायदि किरी पवंदो इन करे जेको आहे परे थियूं था छो जो सामान बि पियो आहे कंहिंजो नुक़सानु न थिए हीउ जेको आहे बिल्कुलु किरण ते आहे ईंदड़ बरसातुनि में जेको आहे हीउ जेको आहे किरी सघे थो न की हीउ मुसाफ़िर न की जेको आहे हीउ ॿाहिरों आया आहिनि पर जेको आहे हीउ 15-20 साल खां जेको आहे हिते जेको आहे पंहिंजा घर ॾी वेठा पर आफ़त जो अहिड़ी आई आहे उन खां बाद जेको आहे हीउ सभु जेको आहे मुतासिर थिया आहिनि आशिक मुसानी भी जेको आहे बीठो आहे इन खां वधीक जेको आहे हाल हवाल पुछो था बचा गलूं गाड़ा वधाऊं कपड़ा ही कोन बचा जो कपड़ा बचन नी में हाँ घर हो डटो पियो आहे खटा आॾियूं वेठाऊं में मानी न पचदी आहे का शइ न पचदी आहे अॼु वियाऊं ची फंड हलंदो पियो आहे इन जो राशन ग़रीबनि खे ॾींदा पिया आहिनि असांखे ॾिसी गाॾियूं भॼाए विया असां ग़रीबनि खे न ॾिनो न त न ॾिनो नी तो अमीर आहे न हा पोइ हाणे असां ग़रीब काॾे वञूं दोस्तों ही जेको आहे घर आहे ॻोठ रहीम बख्श मुसाणी में सबूत भी ॻोठ जेको आहे ख़ुदा बख्श अंदर ही जेको आहे समझी किरण ते आहे जेको आहे वन खटा ॾिनी बीठा आहियूं असांजो मसाल मथो ॿारनि जे मथो त न किरे ही जेको आहे पासरी जेको आहे खटण लाइ किरे जेको आहे खटनि ते किरे अंदर वन पे जुल पे मानी पे हिते जेको आहे ॿार वेठा आहिनि हा ॾिस ही जेको आहे समझी न कंहिं टाइम बि जेको आहे किरी सघे थो असां खटा आॾियूं वेठा आहियूं टपड़नि जे मथो टपड़ सभु टपड़ पुसी विया हर शइ पुसी हुई का शइ न आहे बची न पाइण जे लाइ कपड़ कोन्हे नुक़सान थियो आहे उन खां बाद में मां हिते घणा घर हो जी ॿ घर हो हिते परे खां जेको आहे सूरत हाल जेका आहे सही नज़र न आई पे त मां चयो जेको आहे चंद जेका आहिनि ॿ टे जेका आहिनि घर जेको आहे किरियल आहिनि पर जेको आहे हिते पूरो जो पूरो ॻोठ जेको आहे तव्हां ॾिठो आहे डैमेज थियल आहे किरियल आहे हिते जेको आहे टेंटनि जी ऐं जेको आहे इमदाद जी जेका आहे सख़्तु ज़रूरत आहे घर आहे जेको आहे किरी चुको आहे हीउ जेको आहे करीम बख्श जो घर आहे ख़राबु थिया आहिनि हीउ जेको आहे घर किरियल आहे ऐं हेॾे जेको आहे टपड़ जेका आहिनि ख़राबु थियनि था पिया बरसाती ॾिसी सघो था साम्हूं जेको आहे ॻथा न अचनि था पिया दीवारां जेको आहिनि बिल्कुलु जेको आहे किरी चुका आहिनि हीउ जेको आहे माल जो छपर आहे बिल्कुलु जेको आहे ख़तमु आहे दोस्तो जेको आहे पथर थी चुका आहिनि हिते जेको कंदियूं हुयूं दीवारां हुयूं जेको आहे साम्हूं जेको आहे दीवार हुई नंढड़ा ॿार जेको आहिनि हिन छपर जे आसिरे जेको आहे हेठां वेठल आहिनि हे जेको आहे कंहिं टाइम बि जेको आहे किरी सघे थो मजबूरी आहे तव्हां घर ॾिठो घर जेको आहे किरियल हुयो
शाम जे टाइम आहे दोस्तों जेको आहे मानी खाइनि था पिया। मानी बि जेको आहे रुखी आहे। हिन में जेको आहे कुझु कुटियल आहे, मिर्चां जेको आहे कुटियल आहिनि। हीअ जेको आहे ॻोठ जी जेका आहे हालत आहे। नंढड़ो जेको आहे खंड सां जेको आहे मानी खाए थो पियो। हीअ घर जेको आहे करीम बख्श जेको आहे मुसाणी जो आहे। हेॾां हे जेको आहे कचो आहे, कंहिं बि टाइम बि जेको आहे किरी सघे थो। सामान वग़ैरह जेको आहे अलाह जे आसिरे जेको आहे पियल आहे। ॿियूं जेके बरसाति थियूं हीअ बि जेको आहे किरी सघे थो। अमीनात बेचारी रमजा आला उन्ही जो घर आहे। हीअ जेको आहे घर आहे न करण वारो बेचारी अल्लाह ते टोंकल ते वेठी आहे। थोरो पास 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 हे सवाली आया खड़ा आहिनि वीचारा सॼा ॻोठ वारा जेको मिटी गठल घर कढींदा पिया। दोस्तों हीअ जेको आहे घर आहे हिकिड़ो। तव्हां जेको आहे हालत जेको आहे ॾिसी सघो था बिल्कुलु जेको आहे ख़तमु थियल आहे। छापरनि ते जेको आहे पियल आहे। सामान बि जेको आहे छापरनि ते जेको आहे ढकियल आहे। सामान जेको आहे सामान निकितल आहे। अंदर भी सामान पियो ऐं हीअ जेको ॾिसो ॾिसी सघो था हीअ बि जेको आहे घर आहे। चुल्हा वग़ैरह तव्हां ॾिसी सघो था। हिते जेको आहे मानी वग़ैरह बि जेको आहे पचंदा हुया, पर हाणे जेको आहे बिल्कुलु जेको आहे डैमेज थी चुको आहे। फसल जेको आहे सभिनी खे ख़बर आहे तबाह थी चुका आहिनि। हे तुंहिंजा घर आहे? छा सूरत हाल आहे? यार सूरत हाल इहा ई आहे। ॾिसो ग़रीब माण्हू काॾे वञूं, सॼो कुझु दर बदर थिया वेठा आहियूं। न बेरोज़गार हर शइ काशे बि घर में न आहे, बेरोज़गार वेठा आहियूं। शिल्पकारी वारा मज़दूर माण्हू काॾे वेंदा आहियूं। हाणे कमु धंधो बंदि आहे, हर शइ बंदि आहे। असां वेठा आहियूं माज़ूर थिया दोस्तों ही जेको आहे पूरे ॻोठ जेको आहे पूरे ॻोठ जेका आहे साॻी कहानी आहे। मज़दूर वीचारा जेका आहिनि मज़दूरी कंदा, मज़दूरी वग़ैरह जेका आहिनि बंदि आहिनि। न ही पिनड़ आहिनि, न ही झूपड़ीदार आहिनि। हिननि जा घर हुया ओटका जेका आहिनि बरसातनि खां जेका आहिनि तबाह थी चुका आहिनि, ख़तमु थी चुका आहिनि। माण्हुनि जा जेका आहिनि पका पका घर बि जेका आहिनि किरी चुका आहिनि। पर हिननि जेका ओटकी हुई हीअ छपरी आहे। छपरी जो तव्हां वज़न जेको आहे ॾिसी सघो था। हीअ जेको आहे कंहिं टाइम बि जेको आहे किरी सघे थी। छो जो थूणी बि जेको आहिनि हिन जेको पासे जो आहिनि। घर किरण जे करे जेको आहे नंढी खे जेको आहे चवनि था पिया धक लॻो आहे। ऐं हीअ जेको ॾिसो दोस्तों जेको आहे आरती तौरु जेको आहे टेम्पररी तौरु जेको आहे जुगाड़ थियल आहे। त हेॾां हीअ जेको आहे घर आहे बिल्कुलु जेको आहे किरियल आहे। ॾिसी सघो था जेको आहे दरवाज़ो बि जेको आहे पासे जेको आहे थी वियो आहे। कंहिं टाइम बि जेको आहे किरी सघे थो। दोस्तों हीअ जेको आहे ॿियो घर आहे। मां तव्हांखे पहिरीं बि चयो जेको मां अंदाज़ो लाथो हुयो मूंखे जेका 3 खां 4 घर जेका आहे किरियल नज़र आया। मां उन्हनि जी जेको आहे रिकॉर्डिंग करण आहियूं। पर हिते पूरो जो पूरो ॻोठ जेको आहे उन्हनि जी हालत जेका आहे इहा जेको आहे लॻल आहे जेकी तव्हांखे कैमरे जे ज़रिए जेको आहे नज़र अची रही आहे। अदा तव्हांजा घर सफ़ा जेको आहे ख़तमु लॻा पिया आहिनि। चल दोस्तों जेको आहे साॻी जेका आहे सूरत हाल आहे। घर वग़ैरह जेका आहिनि बिल्कुलु जेको आहे डैमेज थी चुका आहिनि। किरी जेको आहे चुका आहिनि घर वग़ैरह। माल वग़ैरह जेको आहे अलाह जे आसिरे बीठल आहे। साॻी सूरत हाल आहे जेको आहे पनियुनि जे ज़रिए जेको आहे खटंदे ॾिनल आहिनि। राज जेको आहे हिते सुम्हंदा आहिनि। त हीअ हालत आहे। हीअ जेको आहे रक्षा आहिनि। रक्षनि ते जेको आहे डेली जेको आहे ॾियारी कमाईंदा आहिनि। पर जेको आहे कमकार जेका आहिनि बिल्कुलु जेका आहिनि बंदि आहिनि। तव्हां ॾिसो था अमा कुराड़ी जेको आहे बीठी आहे।
हमारा पैसा मिलता है तव्हांखे बेनज़ीर वारा को कार्ड कोनी ठहियल कोनी मिलदा असांखे हाल इमदाद कराओ तो शुक्र ना कराओ तो सेड़ी मत तो दोस्तों जेको आहे हुकूमत जेको आहे ऐलान करे थी पई जेको आहे बेनज़ीर जा 25,000 जेका आहिनि किस्त ईंदी पर हिते जेको आहे कंहिंखे न मिलंदा आहिनि ख़बर न आहे जेको आहे हिननि जूं कहिड़ियूं जेको आहिनि जाइदादां जेको आहे कहिड़ियूं कारां आहिनि जेको आहे कोनी कार्ड कोनी कहिड़ियूं जेको आहिनि ज़मीनां जेको आहिनि असांजा कार्ड कोन ठहियल से कुछ नहीं मिलदा हेॾां हीउ जेको आहे घर जेको आहे ॾिसो था खेमा जेका आहिनि लॻल आहिनि हीउ बि जेको आहे चिमदा हूंदा एतिरा जेको आहे मज़बूत कोन्हे चाचो वेठो आहे हेॾां असांजी मदद थी वञे तीद कोन्हे पई थी पैसा वग़ैरह मिलंदा आहिनि तव्हांखे बेनज़ीर वारा या जेको आहे एहसास वारा कोई शइ नहीं मिलती न इमरान खान वाली मिली हा न कोई असां मथां अचूं न पीउ न माए ए मसा ते ईंदे दर ते रहंदो जाइदाद सॼियूं जेको आहिनि माना तव्हांजे नाले आहिनि हा पूरे मुल्क वारी जेके आहिनि दोस्तों हिननि खे जेको आहे न त एहसास जा पैसा मिलंदा आहिनि न जेको आहे कैसा बि न बेनज़ीर जा पैसा मिलंदा आहिनि हाओ मां जेको भारत बैठू चाहिए चुपड़ी किती बस क्या आहे मोहताज आहे जेको आहे आखिर खान जेको आहे माज़ूर आहे हीउ जेको आहे तिन जो घर आहे अल्लाह वास्ते हक़ मदद थी वञे अल्लाह वास्ते साईं जेको आहे टैक्स वग़ैरह वठनि था जेको आहे मजबूरी में जेको आहे त उन्हनि जो हक़ बणंदो आहे घटि में घटि जेको आहे अहिड़े हालातुनि में जेको आहे मदद कई वञे दोस्तों हीउ जेको आहे घर आहे घर जेको आहे साम्हूं ॾिसो तव्हां किरी पियो आहे ॿार वग़ैरह जेको आहिनि त ॿाहिरि जेको आहे पधर ते सुतल आहिनि हेॾो जेको आहे सामान पियो आहे अलाह जे आसिरे सामान पियो आहे कंहिं टाइम बि जेको आहे हीउ किरी सघे थो साम्हूं जेको आहे आरती तौरु जेको आहे हिनखे थोरी ॾेई करे जेको आहे रोकियो वियो आहे पर वधीक बारिशूं थियूं त जेको आहे हीउ बि जेको आहे घर किरी सघे थो ऐं जेका तमामु मां तव्हांखे घर ॾेखारे आयो आहियां उहे जेको आहे हिकिड़ी बारिश जे जेको आहे आसिरे बीठा आहिनि जेको आहे दीवारां वग़ैरह जेको आहे बिल्कुलु आली थी चुकियूं आहिनि पटी वेंदियूं पियूं आहिनि थोरो जेको आहे ज़ोर आयो जेको आहे बिल्कुलु जेको आहे हेठि किरी पवंदी फोटो चाहिए न तो दोस्तों ही हुयो जेको ॻोठु हुयो जेको आहे रहीम बख्श मुसाणी ऐं जेको आहे ख़ुदा बख्श मुसाणी जेको आहे ॻोठु देवाई गुल खान में जेको आहे ॾेरकी जी भिक में जेको आहे मौजूदु आहे त उन जी सूरत हाल तव्हां ॾिसी पूरो जेको ॻोठु आहे पूरो जो पूरो जेको आहे तबाह थी चुको आहे मुंहिंजो फ़र्ज़ु जेको हुयो एतिरो हुयो छो जो मुंहिंजे पाड़े में आहिनि वीडियो ठाहे जेको आहे रिकॉर्डिंग करे जेका आला ऑफिसर आहिनि जेका हिन टाइम जेको आहे रिलीफ फंड में जेको आहे माण्हुनि जी मदद करनि था पिया उन्हनि ताईं पहुचायां त हीउ जेको आहे ॻोठनि जी एड्रेस वग़ैरह जेको आहे उहा जेका आहे मां तव्हांखे मैंशन करे सघंदुमि ऐं कॉन्टेक्ट नंबर बि जेको आहे मां तव्हांखे मैंशन करे सघंदुमि जेकॾहिं को मदद करणु चाहिनि ॻोठ पासे जी तव्हां पाण सूरत हाल ॾिठी जेको आहे कहिड़ी ज़िंदगी जेका आहे गुज़ारनि था पिया घर जेका आहिनि ईअं सम्झो 90% जेको आहे 100% जेका आहिनि डैमेज थी चुका आहिनि ऐं जेका आहिनि भॼी चुका आहिनि ख़तमु थी चुका आहिनि त हिननि खे जेको आहे घर ठाहिण में जेको आहे तमामु घणो जेको आहे अरसो लॻी वेंदो हीउ कमाइनि ॿारनि खे खाराइनि या जेको आहे वरी जेको आहे दुबारा पंहिंजा घर ठाहिनि त घर हिन मौसम में ठाहिणु जेको आहे तमामु मुश्किल आहिनि ऐं जेको आहे मथां जेको आहे ॿियूं बारिशूं अचनि थियूं पियूं त उन्हनि में जेको आहे हिननि जा हालात जेका आहिनि वधीक ख़राबु थी वेंदा त फ़िलहालु जेको आहे फ्लड जी सूरत हाल आहे जिते जिते मुंहिंजी हीअ वीडियो पहुचे थी पई त वीडियो खे जेको आहे शेयर कयो ऐं जेको आहे अॻिते वधायो जीअं जेको आहे आला एवननि ताईं जेको आहे आला जेको आहे ऑफिसरनि ताईं जेको आहे हीअ वीडियो जेका आहे पहुची सघे जेकर तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे वीडियो खे लाइक ऐं जेको आहे यूट्यूब ते आहे चैनल खे सब्सक्राइब ऐं फेसबुक ते आहे जेको आहे फॉलो करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।